सॼी सिंध में सकाफ़ती ॾियारे जी आमद जूं तयारियूं उरूज ते पहुतल सकाफ़त खे उजागर करण लाइ हर तरफ़ तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। तराड़ी भरिसां गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल शाहीनाथ बुखारी जे उस्तादनि तोड़े ॿिए स्टाफ बि सिंध टीवी नेटवर्क पारां मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैसियत जी उनवान जी आजियां कंदे 1 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने गॾिजी मल्हाइण जो पिणु अज़म वरजाईंदे चयो त असांजी सकाफ़ती सिंधु दरिया असांजी मुआशत उन्ही जे उनवान जी आजियां कयूं था। 1 डिसंबर सकाफ़ती ॾियारो टीवी जो आहे उन सां गॾिजी मल्हाईंदासूं। इंशाअल्लाह असां गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल शाह इनायत जो हर साल जीअं हिन साल बि 1 डिसंबर ते सिंध टीवी ऐं सिंध टीवी जो आलनेट सां असां गॾिजी करे मल्हाईंदासूं। मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत इन उनवान सां गॾु असां सिंध टीवी वारनि सां गॾिजी ही पंहिंजो सकाफ़ती ॾियारो ईद जो ॾियारो वॾे जोश जज़्बे ऐं ख़ुशीअ सां मल्हाईंदासीं। सिंध टीवी नेटवर्क सां गॾु जेको सिंध टीवी नेटवर्क जो उनवान आहे मज़हबी भाईचारो ऐं असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत जे उनवान तहत ही ॾियारो मल्हाइण वञी रहिया आहियूं ऐं उन जे लाइ असां भरपूर तयारी शुरू करे छॾी आहे। नेटवर्क सां गॾिजी प्रोग्राम मल्हाईंदासीं। हर साल जीअं पंहिंजे स्कूल गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल शाह इनायत में भई तकरीरूं ऐं प्रोग्राम मल्हाईंदासीं ऐं उनमें शिरकत कंदासीं। असां सिंध टीवी न्यूज़ सां गॾिजी बहितरीन नमूने सां ही प्रोग्राम हर साल ऑर्गेनाइज़ कंदा आहियूं ऐं हिन साल बि असां ऑर्गेनाइज़ कंदासूं ऐं बहितरीन प्रोग्राम शाह इनायत जे नगरी ते कंदासूं। चयो त सिंध टीवी नेटवर्क पारां मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैसियत जे स्लोगन जी असां आजियां कयूं था ऐं सकाफ़ती कार्ड जो ॾींहुं असां पंहिंजी सिंध वासियुनि सां गॾिजी मल्हाईंदासीं। जॾहिं त पूरी सिंध जीअं सकाफ़त खे बेटा पेश करण लाइ असां पंहिंजे गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल शाहीनाथ बुखारी में हिकु वॾी सकाफ़ती तक़रीब पिणु कोठाईंदासीं। कैमरामैन टीम सां गॾु रियाज़ ज़रदारी सिंध टीवी न्यूज़ सिरहाड़ी।